अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां हकिमज़ा फातिमा हमारे सी रहा है नुमेरार न्यूज़। रुक कयूं था ख़बरन ॾांहुं। शहदाद पर रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडियो सागड़ में रेन एमरजेंसी के हवाले से सिंध हुकूमत के फोकल पर्सन ऐं सूबाई वज़ीर शाहिद खान थी पीपी पारस हाउस टंदो आदम पीपी के अगवानी सेनेटर खुदा हुसैन डेरो ऐं सिंध हुकूमत के सूबाई सलाहकार सरदार पारस डेरो डिप्टी कमिश्नर सागड़ डॉक्टर इमरान हुसैन ख्वाजा रेवेन्यू ऐं आबपाशी अमलदारनि सां गॾिजाणी कई, जंहिंमें मेन रोहिड़ी केनाल खे लॻल घारे ऐं ज़िले जे बरसातुनि खां बाद जी मजमूई सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान हुसैन ख्वाजा गॾिजाणी खे ॿुधायो त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ समूरा इंतिज़ाम अॻुवाट ऐं मुकमल कया विया आहिनि, जॾहिं त मेन रोहिड़ी केनाल खे लॻल घारे वारी सूरत हाल जी मुसलसल निगरानी कई पई वञे। उन खां अलावा मुतासिरनि इलाइक़े जे माण्हुनि खे रेस्क्यू करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जो कमु शुरू कयो आहे। हुन हिदायतूं कयूं त बरसाति खां अॻु सॼे ज़िले में हाई अलर्ट जारी कयो वियो हो ऐं समूरनि खातनि खे अलर्ट रहण जो हिदायतूं कयूं वयूं हुयूं। उन मौक़े ते फोकल पर्सन सूबाई वज़ीर शाहिद खान थीम चयो त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां खयल क़दम इत्मिनानी जोगा आहिनि ऐं हू पाण सॼे ज़िले में बरसाती सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ कमु करे रहियो आहे। उन मौक़े ते सूबाई सलाहकार पारस डेरो चयो त बरसात सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ संदसि तरफ़ां इंतिज़ामिया जी हर मुमकिन मदद कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो नुमेरार न्यूज़।